149 पद ज पढ़ियो वेंदो। हा, गुरु के गृह सेवक जो रहे, गुरु जे घर में जेको सेवक रहे, गुरु की आज्ञा मन में सहे। गुरु जी आज्ञा के खुशी सां मन खे स्वीकार कराए, मन में सहे। श्री राम सुहिणी ॻाल्हि ठहियल आहे। भाई साहब चवंदा आहे सुखमन जा पद ॻाल्हि ठहियल आहे, पर इहा शक्ति तॾहिं ईंदी साहण जी आपस तो कर कच्छ न जनावे, जॾहिं खाली थी वेंदो। आपस तो कर कच्छ न जनावे, पाण खे कुछ भी न ॼाणाए, और छा करे हर हर नाम हृदय सद गावे। मन बेचे सतगुरु के पास, जेके ओॾो आज्ञा थे बस उहो ई हले। तिस सेवक के कारज रास, सेवा करत हो निहकामी, तिसको होत परापत स्वामी। श्री राम काई कामना न रहंदी तो प्रभु रहंदो, जाते प्रभु रहंदो ते कामना न रहंदी, जाते अंधारो रहंदो ते सोझरो न रहंदो, जाते सोझरो रहंदो ते अंधारो न रहंदो। राम ज्ञान परमात्मा और संसार अज्ञान, संसार पाछो। राम तो हाणे अञा मथे ॿियो पद हले थो, उन्हीं गुरु जे घर में रहण वारनि जे सिखण लाइ। बीस बिसवे गुर का मन माने, बीस बिसवे गुर का मन माने। जेके भी याद आ पढ़ाइण पंहिंजे प्रेम सां। हाँ बीस बिसवे गुर का मन माने, बीस बिसवे गुर का मन माने। सो सेवक परमेश्वर की गत जाने, सो सेवक परमेश्वर की गत जाने, परमेश्वर की गत जाने, परमेश्वर की गत जाने। हाँ बीस बिसवे गुर का मन माने, बीस बिसवे गुर का मन माने। सो सेवक परमेश्वर की गत जाने, सो सेवक परमेश्वर की गत जाने। बीस बिसवे बीस बिसवे जीअं तीअं करे गुरु जे मन खे प्रसन्न रखे। गुरु जे मन जी मने तॾहिं गुरु प्रसन्न थींदो न। बीस बिसवे गुर का मन माने, मन में जेको ख़्यालु उथियो गुरु जो वचन चयईं उन्हीं खे मन सां मने। मनींदो त उन ख़्याल में छा समायल आहे, उन में ज्ञान समायल आहे, प्रभु जे मिलण जो, प्रभु जो पथ समायल आहे। हरे राम उनमें उनजी का शरीर जी सेवा मुख में कोन समायल आहे। तूं कंदे तुंहिंजो भाव आहे, उहो मुख सां कोन चवंदा, संगत जी सेवा चवंदा, आस्थान जी सेवा चवंदा। सो सेवक परमेश्वर की गत जाने। गत गत गुरु बिना गत नहीं। गति माना ज्ञान। मन खे गति जो रस्तो कहिड़ो ठाहे ॾींदा, ज्ञान जो रस्तो मन खे उन ज्ञान ते हलाए। उहो ई सेवक परमेश्वर जे ज्ञान खे समेटो, माना उन्हीं ते हली करके जेको मां चयो गुरु जे मन जी मने, तो गुरु जी पंहिंजी ॻाल्हि न आहे, गुरु जो मिलण ज्ञान आहे परमेश्वर जो। बस उन्हीं खे मन खे धारण करे उन गति ते हलाए। श्री राम सो सतगुरु जिसुर दे हर नाम, सो सतगुरु जिसुर दे हर नाम, सो सतगुरु जिसुर दे हर नाम। अनग बार गुर को बल जाऊं, अनग बार गुर को बल जाऊं।
वन कबार गुल को बल जाऊं ओ वन कबार गुल को बल जाऊं ओ सो सतगुरु जिस दे हर नाम अनकबारे गुल को बल जाऊं सो सतगुरु बाबा वही सतगुरु आहे जिस हृदय हरि नाम जिनके हृदय में हरि नाम वसे सदैव हरि नाम में ध्यान आ हरि नाम जो चिंतन आ हरि नाम निश्चय में आ हरि नाम जो ख्याल आ हरि नाम जो उच्चारण करे थो श्री राम हरि नाम जो ही सत्संग करे थो अनेक बार गुर तो बल जाऊं अड़े गुरु के मथों मां अनेक बार बलहार वञा बली थी वञा कुर्बान थी वञा जिनके हृदय में हरि वसे सर्व निधान जीय का दाता सर्व निधान जीय का दाता सर्व निधान जिय का दाता सर्व निधान जिय का दाता आठ पहर पार ब्रह्म रंग राता आठ पहर पार ब्रह्म रंग राता सर्व निधान जिय का दाता सर्व निधान वास सर्व निधान सभई खजाना निधान माना याद हो जे बाणी निधान माना खजाना सभई खजाना सर्व निधान जिय का दाता जेको दातार असांखे जिंदगी ॾे थो हरे राम उहो सभिनी खजाननि जो मालिक आहे बख़्शिश करे त छा छा न करे तंहिं लाइ अहिड़े परमात्मा खे एॾो सम्झी करे जंहिंजे हथ में सभई खज़ाना आहिनि ॿिए खां मंगणो ई न पए त उहे पुरुष आठ पर पार ब्रह्म रंग राता उहे हेठि ई पहर उहे साईं जा प्यारा पार ब्रह्म जे प्रेम में सदाईं रता रहनि था सदाईं मस्त रहनि था पोइ उहे जेकॾहिं उन्ही जे प्रेम में रहनि था त परमात्मा पूरक थो बणिजी वञे पोइ छा थो करे ब्रह्म जन जन में पार ब्रह्म ब्रह्म जन हाँ ब्रह्म जन जन में पार ब्रह्म जन्मय ब्रह्म ब्रह्म जन जन में पार ब्रह्म ब्रह्म जन जन में पार ब्रह्म जन्मय पार ब्रह्म एक आप नहीं कछ भरम बाबू एक आप नहीं
कछ भरम बाबा एक आप नहीं कछ भरम सहस सियान पलयान जाइए सहस सियान पलयान जाइए नानक ऐसा गुरु बद भागी पाइए नानक ऐसा गुरु बद भागी पाइए नानक ऐसा गुरु बद भागी पाइए भागी पाइए सुखमणि सुखम रत सुखमणि सुखम रत भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमणि सुखम रत भगत जना के मन विश्राम भगत जना के मन विश्राम सुखमणि सतनाम सत्य ब्रह्म जन्म जन्म है पार ब्रह्म ब्रह्म दिसे ब्रह्म सुनिए सब ब्रह्म नदरी आया ये सजो ब्रह्म जो प्रकाश है जंहिंखे चयो थो ब्रह्म ज्ञान जेके सत्संग हलदान श्री राम भगवान कृष्ण गीता में चयो बाटी भी ब्रह्म कणछी भी ब्रह्म सब्जी भी ब्रह्म ठाहिण वारो भी ब्रह्म खाइण वारो भी ब्रह्म पर उन ब्रह्म खे पहुचण जे लाइ इहा बि संतन कृपा कई उन ब्रह्म जो नालो ओम आहे उन ब्रह्म जो नालो श्री राम और ओम जो अर्थ सोहम आहे ओम जो अर्थ कई सतगुरनि जे प्यारनि खे इहो नाम मिलियल हूंदो सोहम मां उहो आहियां बसि उहो आहियां जॾहिं उहो ई आहियां त भेण अटके छा में थो तूं त उहो आहीं तूं वासनाउनि जो कामनाउनि जो हिन शरीर जो गुलाम छो थो थिए तूं त मालिक आहीं तूं उहो आहीं त सिमरन हो कर पियो और मन वरी हेठि किरे पियो हुजे लजाएं जो गुरु खे नाम खे कलंकित करणो श्री राम मुंहिंजा प्यारा ब्रह्म जन्म पंहिंजो मन ब्रह्म में समाए छॾियो आत्मा जे ज्ञान में समाए छॾियो बसि उन ज़िक्र में आहियां जन्म है पार ब्रह्म एक है आप नहीं कुछ भरम भई हिकु रूप आहिनि कोई भरम कोन्हे जो हर जपे सो हर जेहा जो हर जपे सो हर जेहा भेद न जानो मानुष देहा माण्हुनि जो देह ॾिसी करके भेद न सम्झो त हे साईं को ॿियो आहे हे ई साईं जे रूप में सहस सियाणप लया न जाइए सहसन सियाणपन सां सहस माना हज़ारे सियाणपन सां सदगुरु मिलियो न वेंदो नानक ऐसा गुरु बड़ भागी पाई जंहिंजे अंदरि ब्रह्म हुजे और ब्रह्म में हे समायल हुजे अहिड़ो कोई वॾ भागनि वारनि खे सदगुरु पंहिंजो मिलंदो ॿियनि कंहिं सियाणपन सां न श्री राम छाड़ सियाणप बहुचत राई
संतन की मन टेक टिकाई। हे मुंहिंजा मन जेके संत टेक ॾियनि, आधार ॾियनि ज्ञान जो, उन्ही ते हलायूं, उहा टेक बणायूं। पोइ छार की पुत्री परमगत पाई, आहे त रख जी मिटी जी ढेरी परमगत खे प्राप्त कंदी जेकॾहिं उन संतन जे चए ते हलंदी। नानक जाको संत सहाय, जंहिंखे संत सहाय थींदा, कृपा कंदा, ज्ञान ॾींदा, उन्ही ते जीअ हलंदो पंहिंजो कल्याण कंदो। अॼु एतिरो ई सत्संग, मथां जुग जुग कजे थी, पर राति जेके महिला मंडल ठाहिया विया हुआ, श्री राम श्री राम, असां हिननि खे बि सहयोग ॾींदासीं बाबा, जंहिंसां महिला न बणबासे, हा तंहिंसां पुरुष जो प्राप्ति न थींदी। पुरुष परमात्मा आहियूं, सभु महिला आहियूं, सभु पुरुष असां पाण, असां इंद्रियुनि जा गुलाम आहियूं, स्त्रियुनि खां बि हेठि आहियूं असां। राम सचाई खे सम्झूं, जॾहिं भक्ति कंदासीं, उन भक्ति जी चरम सीमा आहे जो असां महिला बणिजी वञूं। हरे राम। गुरु नानक जी शायदी पई आहे, आसा महिला पहला, आसा महिला दूजा, तीजा, चौथा, आसा महिला नावा, सभिनी पाण खे महिला सॾायो। स्त्री भक्ति जी चरम सीमा ते पुरुष सॾाए, धनो फ़कीर, माता साहिब किताबनि में माई मीरा वंगे वारी, उहा मर्दाणो शब्द ॻाल्हाईंदा, पुरुषलिंग शब्द ॻाल्हाईंदा, असांजे लाइ चिलम ठाहे थो, असांजे लाइ कली ठाहे थो, असां अहिड़े नमूने सां श्री राम। और स्त्री पुरुष भक्ति जी चरम सीमा ते पुॼंदो त स्त्री बणिजी पवंदी, रस वठण वारी। त हाणे हे महिलाउनि जो संगठ जो आहे, श्रद्धावान आहिनि, जेसिताईं असांजो हृदय बि श्रद्धा में न ईंदो तेसिताईं प्राप्त न करे सघंदो, हे ज्ञान अंदरि टिकंदो न। और विश्वासम फलीभूतम, उन वचननि ते विश्वास करे असां हलंदासीं त असांखे घणेई फलिया पूजा थींदासीं। चोॾस खां पोइ पूरनमासी ईंदी आहे, असां चौतरफ़ो ज्ञान प्राप्त करे संतन जो पंहिंजे हृदय में पूरनमासी बणायूं। श्री राम। शेवा हले पई, ध्यान हेॾे हुजे त जीअं बाबा साहिब जन खे साईं रड़की साहब पहुचाए आया, या संतन जे अॻियां अची मथो टेकायो, साईं हिनखे शेवा में रखो, या भाई ताराचंद साईं कंवरराम साहिब खे प्रतापगंज साहिब हाली शेवा में छॾे आया, तंहिंखां पोइ रड़की साहिब सतगुरनि जे हवाले कयूं। त मुंहिंजा पहिला त के भागशाली नौजवान असांजो भेनरूं, गिरहणियूं, पति वारियूं के बख़्शीश वठण अचनि थियूं, उन्हनि सां जेको शर्त इहो कयो थो वञे, इन लाइ त अगरि पुत्र आयो पिता माता खां आज्ञा वठी अचो, पत्नी आयो पति खां आज्ञा वठी अचो, तो जो धर्म संकट न बणिजे। संतन जा आयोजन थियनि सतगुरनि जा, उते आम अची करे शेवा करे और दर जो दास उन शेवा खां वंचित रहिजी वञे, वो घर वेठो रहे, मुड़ुस मोकल न ॾिनी, पीउ मोकल न ॾिनी, दुकान अकेलो थींदो, त बाक़ी पुछण जो मतिलब छा थियो, ॿुधाइण त न थियो। त उहो जेकॾहिं बाधा पए त उनखे चइजे, बाबा मां तोखां आज्ञा वठी पोइ त वठी आवां। जेकॾहिं उहो धर्म संकट बणिबो त पाप थो करे पियो, हिकु त पाप निगरो रहियो हिन धरती ते, निगुरे जी त गत थियणी कान्हे, वरी गुरू वारे खे बि वटकाव थो विझे पियो। राम। हे कोई तीर्थ ते कोन वञणो आहे बाबा, 68 तीर्थ मजना गुरुदर्श प्राप्त होए। तीर्थन ते जीअं हे सगरा जा छड़ा जेके नौजवान वञी करके तीर्थन के भ्रष्ट अति भ्रष्ट कयो थो। तीर्थन ते होटलनि नौजवाननि जे वञण इहो रूप उते ॾिनो, अॻे धर्मशाला ई हाणे होटल वहंदा वेंदा आहिनि। राम। तीर्थन ते कहिड़े रूप सां रहणो आहे, इहो वानप्रस्थनि जे लाइ तीर्थ आहिनि। तंहिं लाइ इन्हनि परंपराउनि खे मटियूं त नौजवान तीर्थन ते भ्रमण कनि, त होॾे जे मनोरंजन वञनि था,
जेके विहांउ खां पोइ जे छा कंदा आहिनि हनीमून, त उहो ओड़े नमूने सां उहे तीर्थनि ते वञी बि उहो पर्यटन जो ओड़ो रूप था वठनि पिया। राम तहिड़ा इहे भुलनि खे हटायूं त असां वॾड़नि खे हथों उन्हनि शेवाउनि में मोकिलियूं। बाक़ी सतगुरु पंहिंजी भावना ते धारण जो आहे। असांजा पिता जन या बाबा साईं भगत साहिब जन इहे नंढड़े न गुरु धारण कयूं त नंढड़े खां ई उहा पीड़ पकी थी वई त अॼु हेॾो रूप वठी विया। श्री राम। त इहे आयोजन संतनि जा थियनि त इहा वरी बाधा न अचे, इन जे लाइ इहो अॻियां वठण जो सिस्टम बणायो वियो आहे। इन ॻाल्हि खे असां ध्यान में रखूं, हथों ख़ुशी सां ॾियूं त उन जी शेवा जो फल असांखे बि मिलंदो। जीअं हिकिड़े जे शुभ कर्म फल करे, जीअं चइबो आहे घर में कंहिंजे भाग्य वा केरु थो खाए, हरे राम, या कंहिंजे आए भाग कंहिंजे वए भाग, त उहो शुभ कर्म करे आयो आहे तॾहिं उनजे भाग्य उनखे धन मिलियो आहे, उन में असां सभई सुख वठंदा। तड़े कहिड़े गुरु जे आसरे, कीअं कहिड़े नाम जे आसरे कुल तरी थो वञे पियो। उहा माता बि धन, उहो पिता बि धन, उहो धरती धन, माता धन, पिता धन, उहो गांव धन, उहो देश धन, उहो कुल धन, जंहिंमें हरि नाम जो भगत पैदा थिए थो और हरि जो भजन करे थो। श्री राम। त असां सभु मित्र धर्म जे पासे, शास्त्र में लिखियल आहे मित्र मित्र हुआ जो धर्म में साथ ॾे, हथों बाधा विझे त पोइ उहो मित्र थियो या शत्रु थियो। पंहिंजी बुराई कयईं ऐं भलाई में साथ न ॾिनई, साथ ॾींदो त पंहिंजो भलो कंदो, उनजो ई भलो थींदो। श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम श्री राम जय राम जय 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 श्री राम जय राम जय कृष्ण भगवान की बोल गुरु नानक देव सतगुरु वसण बोल सतगुरु साईं फूताराम सच्चे साईं सतराम दास पूज अमर शहीद साईं कौन सखी बाबा दाराम पूज माता सा सर्व संतन महात्मा सर्व संतन को पे